उनखे ट्रक वारो धक्कायूं हले वियो। खणी विया अथसि इस्पताल, ॿई जंगूं ख़तमु हुयसि, मुंहं ते धकु हुयसि, बचंदो मुश्किल, पर जे अगरि बचो बि त माज़ूर थी वेंदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। दोस्तों, ज़िंदगी में अगरि तव्हां कामयाबी हासिलु करणु चाहियो था त ॿ शयूं तव्हां वटि हुजणु लाज़मी आहिनि। अगरि तव्हां वटि उहे ॿई शयूं आहिनि त घर जे झेड़े खां वठी मुल्क जे बॉर्डर ताईं तव्हां हर जंग खटे सघो था, दुश्मन खे हाराए सघो था ऐं पंहिंजी तरक़ी बि करे सघो था। ऐं उहो इंसान जे वस में आहे बि। इंसान एॾो अज़ीम आहे, उहे शयूं इंसान जे वस में आहिनि बि। अगरि उहे ॿई शयूं तव्हांखे मां ॿुधायां थो त तव्हां यकीन कयो त तव्हां अगरि उन्हनि शयुनि ते अमल बि कयो था, तव्हां ज़िंदगी में वॾा कामयाब थींदव। माण्हू तव्हां खां सबक़ु पिराईंदा। मां हिकिड़ो नंढड़ो अॻु में तव्हांखे मिसाल ॾींदुमि, उन ॿिनि शयुनि जे बारे में तव्हांखे पोइ थो ॿुधायां। वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। तव्हांजो ॻोठु ॿहराड़ी में आहे, तव्हांजो बस स्टॉप 1 किलोमीटर परे आहे। तव्हांजो रोज़ जो रूटीन आहे त तव्हां पंधु वञो था बस स्टॉप ते। तव्हां पंहिंजे घरां निकिता आहियो, बस स्टॉप ताईं तव्हां पंधु था वञो, छो जो तव्हांखे सवारी उते मिलंदी। तव्हां थोरो अॻिते अचो था, तव्हांखे पोयां मोटर साइकिल जो आवाज़ु ॿुधण में थो अचे। तव्हां पोइ ते था ॾिसो त तव्हांजे ॻोठ जो हिकिड़ो को माइटु अचे थो, ख़ाली थो अचे। तव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि आहे त अची मूं वटि ब्रेक ॾींदो, मूंखे खणंदो। तव्हां पंहिंजो सॼो ध्यानु उन मोटर साइकिल ॾे था कयो, सवारी ॾे था कयो त मूंखे तकड़ी सवारी मिले त जी मां बि मंज़िल ते पहुची सघां। हाणे हू माण्हू अचे थो, तव्हां बीठा आहियो, तव्हां मोटर साइकिल खे ॾिसी तव्हां बीही था रहो। इन आसिरे में त हू अची ब्रेक ॾींदो, तव्हांखे खणी वेंदो। हू अचे थो, पंहिंजे कंध जे इशारे सां सलाम कयूं, हलियो थो वञे। हाणे तव्हां ग़मगीन थिया हूंदव त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾुख बि थींदो त पंहिंजो माइटु आहे, पंहिंजो ॾिठल वाइठल आहे या दोस्त आहे, त यार सलाम बि कई, ईअं रुखो सलाम कई, पर खयूं छो न वियो? वञे बि त उहो बि शहर पियो, मूंखे बि वठी वञे, मां बि होॾे पियो वञा। तव्हांखे ॾुख बि थींदो, तव्हां ग़मगीन बि थींदव। हलो, तव्हांखे बि मंज़िल ते वञिणो आहे, तव्हां हाणे हिन जो आसिरो न कयो, तव्हां बस स्टॉप ते पहुचो था। का बि सवारी अचे थी, उहो तव्हांखे बग़ैर हथु ॾियण जे हू ब्रेक ॾिए थो, तव्हांखे चए थो अचो। तव्हां हुन में वेहो था, कचहरी कंदा था हलो। अॻिते अचो था त रोड ते रश आहे, रोड ते रश आहे। तव्हां लही उनखे ॾिसो था त मोटर साइकिल सफ़ा भॻल कुरचिल ऐं रोड ते सॼो रतु लाल रॻो पियो आहे। तव्हां माण्हुनि खां पुछो था त छा थियो आहे? यार फलाणो तव्हांजे ॻोठ जो माण्हू न हो मोटर साइकिल ते, उनखे ट्रक वारो धक्कायूं हले वियो। खणी विया अथसि इस्पताल, ॿई जंगूं ख़तमु हुयसि, मुंहं ते धकु हुयसि, बचंदो मुश्किल, पर जे अगरि बचो बि त माज़ूर थी वेंदो। दोस्तों, मां ॿिनि शयुनि जी ॻाल्हि कई त तव्हां वटि ॿ शयूं हुजणु लाज़मी आहिनि। तव्हां दुनिया जी हर जंग खटे सघो था। हिकु सब्र, ॿियो शुकुर। सब्र इन लाइ जो मां तव्हांखे जेको मिसाल ॾिनो त तव्हां ग़मगीन थिया आहियो, हुन तव्हांखे मोटर साइकिल ते न खयो। इहो उन जे वस जी ॻाल्हि न हुई। उन जे दिलि में अलाह पाक इहा शइ विधी, उन जे दिलि में तव्हांजे लाइ को अहिड़ो नंढड़ो को नफ़रत जो ज़रो रखी छॾियईं जो तव्हांखे हुन न खयो, छो जो अलाह पाक तव्हांखे बचाइणु पियो चाहे। इन वॾे हादिसे खां तव्हांखे बचाइणु पियो चाहे। हाणे तव्हां जॾहिं उनजो हादिसो ॾिठो, रतु ॾिठी, मां उनजूं ॿई जंगूं ख़तमु थी वियूं, उहो दुनिया में नाकारा इंसान बणिजी वियो। हाणे उहो सॼी ज़िंदगी ॿियनि जे सहारे जीअंदो। हाणे तव्हां शुकुरु कयो त अलाह पाक जा लख अहसान जो उन तव्हांखे न खयो, छो जो मालिक करीम इंसान जो राति ॾींहुं ख़ैरु ख़्वाह आहे। इंसान खे थोरो ग़म मिले थो त उहो ग़मगीन बि थिए थो, पंहिंजो गुस्सो बि करे थो, पर जे अलाह पाक जे नेमत जो सोचे त हीउ जेको कुझु बि मूंसां थिए थो, इन में अलाह पाक जी का हिकमत हूंदी, त यकीन कयो तव्हां दुनिया जे हर मुसीबतनि खां बची सघो था। ज़हन में इहा ॻाल्हि रखो त हीउ मुंहिंजे लाइ बहितरु हुयो, हीअ शइ मूंखे न मिली, इन में रब जो राज़ हूंदो जो मूंखे न मिली, मुंहिंजो रब मूंखे इन शइ खां बचाइणु चाहे थो।
हिन महिल तव्हांखे ॾिसण में अचे थो त इहो फ़ाइदो आहे। मुंहिंजे रब करीम खे सभु ख़बर आहे त मुंहिंजे बंदे लाइ इहो फ़ाइदे में आहे या नुक़सान में आहे। अगरि कामयाबी हासिलु करणु चाहियो था त सब्र कयो। माण्हू तव्हांखे नंढी नंढी ॻाल्हियुनि ते परेशान कंदा, तव्हांखे नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि ते तव्हांखे गुस्सो ॾियाराईंदा, तव्हांखे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं ॿुधाए माण्हू तव्हांजे हथां वॾो नुक़सानु कराए विझंदा। तव्हां तंहिं महिल छा कंदव? तव्हां तंहिं महिल सब्र कंदव। तव्हां सब्र कयो ऐं उन जी रिज़ल्ट जो इंतज़ारु कयो। जॾहिं उन जो रिज़ल्ट अची वञे त तव्हां शुकुरु कयो त बेशक अलाह पाक असां इंसाननि लाइ फ़ाइदेमंद आहे ऐं हर वक़्तु असांजो ख़ैरु ख़्वाह आहे। अगरि मुंहिंजो चैनल तव्हां पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे चैनल खे फॉलो कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।